खैबरनाथन शाह में उस्तादनि जी भर्ती में बिटी पॉलिसी ऐं पंहिंजा नवासी ख़िलाफ़ IBA जे उस्ताद उम्मीदवारनि जो एहतजाज। खैबरनाथन शाह में एहतजाज जी अॻवानी कंदड़ आसिफ खोसो, गुलाब चांडियो, इशफाक चांडियो, इमरान चांडियो, यूनिस लिगारी समाजी अॻवान ज़ख़्मी चांडियो दाहींदे चयो त 3 सालनि खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर दांहुं ॿुधण वारो केर बि नाहे। उम्मीदवारनि जो चवणु हुयो त साॻे इलाइक़े में 33 मार्कुनि ते उस्ताद भर्ती कया विया आहिनि, त इन ई मार्कुनि बावजूदि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त खैबरनाथन शाह मुसलसल 2 साल ॿोॾ सबबि मुतासिर थियो, पर असांजे इलाइक़े खे हार्ड एरिया में शामिल न कयो वियो। अॻवाननि निटण उस ते एहतजाज कंदे घुर कई त बिटी पॉलिसी ख़त्म करे इंसाफ़ आइन ऐं कानून मुताबिक़ 33 मार्कुनि ते पास कराए ॾेई ऑफर आर्डर ॾिना वञनि। जेकॾहिं असांजो मसइलो हल न थींदो तेसीं ताईं एहतजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं कराची वज़ीर आला हाउस अॻियां एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।